अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही तस्वीरूं तव्हां जेको ॾिसी रहिया आहियो चंड ग्रहण जूं तस्वीरूं आहिनि। जेको चंड ग्रहण अब्बास गुल ऐं रिमशा शहज़ादी जो ड्रामो अची रहियो आहे। अॼु उनजी पूरी अपडेट मिली आहे, अव्हां सां असां शेयर कंदासीं। दोस्तों, हिन में रिमशा शहज़ादी ऐं अब्बास गुल ओडाणो इहो हीरो ऐं हीरोइन जो किरदारु अदा करे रहिया आहिनि। साईं निसार शाह वॾेरे जो किरदारु ऐं जेको आहे मज्जू लाड जेको आहे कमदार जो किरदारु अदा करे रहियो आहे। एस भट्टी बि इन ड्रामे में आहे ऐं इरफान शेख जेको आहे पढ़ियल लिखियल सुलझियल छोकिरे जो किरदारु अदा करे रहियो आहे। ऐं शमा मंगी बि इन में वॾेरी जो किरदारु अदा कयो आहे। काफ़ी ॿिया अदाकार आहिनि दोस्तों। ऐं इन में हिकिड़ी तव्हां ॻाल्हि ॿुधाईंदो वञा त हीउ हिकु बहितरीनु ड्रामो आहे, ज़बरदस्त चंड ग्रहण जंहिंजी लगातार मां तव्हांखे अपडेट ॾिनी। अॼु फुल अपडेट पुगी आहे ऐं तव्हां सां असां शेयर करे रहिया आहियूं। दोस्तों, हीउ जेको आहे तस्वीरूं तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ शूटिंग कम अज़ कम पहिरियों स्पेल मुकमिल थी चुको आहे ऐं उन जूं तस्वीरूं हली रहियूं आहिनि तव्हांजे साम्हूं शूटिंग जूं। ऐं तमामु जल्द इहो हलंदो ऐं अब्बास गुल ओडाणो इन में मेन हीरो आहे। इन में हसनैन शेख जेको आहे उहो डायरेक्टर आहे। दोस्तों, असांजो जेको प्यारो दोस्त आहे मज़हर अली साहब, जेको काफ़ी माशाल्लाह सुठा कमेंट कंदो आहे, बहितरीनु दोस्त आहे। काफ़ी जॻहियुनि ते असांजी उन हेल्प बि कई आहे ऐं रिमशा शहज़ादी सां जेको आहे ॾाढो कोशिशि कंदो आहे त मिलण जी। ऐं रिमशा शहज़ादी जो वॾो फ़ैन आहे, परस्तार आहे। अगरि कोई रिमशा शहज़ादी सां गॾु रिलेटेड वीडियो ॾिसी रहियो आहे त मज़हर अली बुगियो साहब जी बाबा जेको आहे न, महिरबानी कयो इन खे कमेंट जा जवाब ॾींदा कयो। काफ़ी कमेंट कंदो आहे ऐं इहो परस्तार आहे अव्हांजो। दोस्तों, असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा उदासी टीवी खे ऐं मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।